दोस्तों, मुझे नालो अली टालपुर है। कहानी ॿुधाईंदो आहियां। अॼु तव्हांखे सिंध के बेहतरीन लेखक सजाद घलू जी लिखियल कहानी आशिक ॿुधाईंदुसि। सजाद घलू बेसिकली तो शिकारपुर जो है, पर गुज़िरियल 10-12 सालन खां हू कराची में एक सेमी गवर्नमेंट इदारे में नौकरी करे रहियो आहे। सजाद एक बेहतरीन कहानीकार है और संदसि नीरोली कहानी के नाले से एक किताब पिणु छपियल है। संदसि ही कहानी भी उन किताब में ही ॿुधाए रहियो आहियां। उम्मीद तो तव्हांखे ज़रूर पसंद ईंदी। ॿिनि ॾींहंनि जे मुसलसल बुख जे करे राशिद के लहजे में मायूसी बखी रही हुई। बुखनि शागिर्द सियासत हिन कुछ लम्हनि खां पोइ ॿीहर ॻाल्हाइणु शुरू कयो हो। इहो इनकलाब आयो सो आयो। आशिक जो शैंक वटि बुर्श करे रहियो हो तो राशिद जुमले ते इख़्तिलाफ़ रखंदे पंहिंजे मुंहुं थोरो बुणबुण कई ऐं हैदराबाद के वाटर सप्लाई वारे मेरे पानी से वात साफ़ कंदे ॿाहिरि आयो ऐं राशिद के चयाईं, छो सोना साईं, ख़ैर त आहे न? लगे तो तोखां इनकलाब की तारीख़ विसरी वई आहे। वो राशिद याद अची वही रहियो ऐं खे सम्झाईंदे चवण लॻो, राशिद मियां, बुख ही इनकलाब आणी थी आहे। याद न अथई हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुखायल पेट ते पत्थर ॿधी वक़्त गुज़ारींदा हुआ। हज़रत हुसैन अलैहिस्सलाम त 3 ॾींहनि जी बुख ऐं उन ते यज़ीद जे लश्कर सां विढ़ियो। अरे यार, कामरेड मार्कस में विसरी वई, जेको बुख ते मरी वियल पंहिंजे बच्चन खे अख़बारनि में वेड़े दफ़नाए ईंदो हो। याद कर उन कामरेडनि जा कारनामा जिन जे किस्सनि ते पाण ॾींहंनि जा ॾींहं ऐं रातियुनि जी रातियूं ॻाल्हायो आहे। कीअं विसरी वई वियतनाम जा उहे गोरिला जिन खे पंहिंजी महबूबा जी हंज खां वधीक अमरीकन सां विढ़ंदे मौत क़बूल हूंदो हो। चीन जो लॉन्ग मार्च जंहिंमें हज़ारें माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो बलिदान ॾेई सॼी सारी चीनी आफ़ीमी क़ौम खे इनकलाबी बनाए छॾियो। विसरी वई उन्हनि लखे रूसन जो कर खणी उथण ऐं दारिशाही के पाताल में दफ़न करण। पंहिंजा जंगजू किरदार उहे शागिर्द भी आहिनि जिन इंगोला, मिंगोला, उत्तर कोरिया, क्यूबा ऐं फ्रांस जहिड़नि मुल्कनि में इनकलाब आणण लाइ पंहिंजनि क़ौमनि खे जाॻाइण, पढ़ाइण ऐं हक़ जी जंग विढ़ण लाइ ॾींहं राति हिकु करे छॾियो हो। अरे यार, जॾहिं इनकलाब लाइ विढ़बो आहे न, पोइ सभु वहम, विसवसा, उम्मीदूं, ख़ुशियूं ऐं ख्वाब तर्क करे छॾिबा आहिनि। ॾिस, पंहिंजी सिंध जी तारीख़ जंहिं बदतरीन दौर मां गुज़रे पई, उन सूरत हाल के तब्दील करण की जिम्मेवारी हर उन शख्स ते लागू थिए थी जंहिं धरती जो पानी पीतो आहे। इन धरती के कुख मां पैदा थियल उन सां पंहिंजे पेट की बाह खे उजायो आहे। ऐं मुंहिंजा सुहिणा, छो थो विसारीं जेसीं ताईं सिंध जो झर झंग निजात जी उन वेड़ में शामिल न थींदो, तेसीं ताईं धरतीअ तां ॾुखनि ऐं ॾोलावनि जा बादल किथां वठंदा। उस्ताद बुखारी सिंध के उन्हनि हालतनि ते टेका टपणी कंदे सिंध के तब्दील करण जो केॾो न सुठो ख्वाब ॾिठो आहे। झर झंग में रोशनियूं उभरी पवन, बरपटन में ज़िंदगियूं उसरी पवन, माणनि जीअरे जग में जन्नतूं, सिंध तुंहिंजा ॻोठ जे सुधरी पवन। हीअ त शागिर्द सियासत आहे सोना, पर असांखे त अॻिते हली अमली ज़िंदगी में भी उन वेड़ के कायम रखणो आहे। छो त इहे क़ौमूं जिन जा दुश्मन लातइदाद ऐं घण तरफ़ा हुजनि, उन्हनि जे जवाननि लाइ निंडूं हराम आहिनि। जी भिटाई चयो आहे, ई कम कमीननि जीअं सुम्हनि पेर डिघा करे। मञूं था त सिंध ऐं सिंधियुनि ते मुख़्तलिफ़ हुरबा इस्तेमालु कंदे वॾेरनि, मीरनि, पीरनि, जागीरदारनि, सरदारनि, शहरी गुंडनि, धारियुनि ऐं ॿाहिरियुनि जी तोसत सां कब्ज़ो कयो वियो आहे। ऐं इहो बि मञूं था सिंध अंदरि तब्दीली एॾी सवली न ईंदी। पर राशिद पाण उन्हनि माण्हुनि मंझां आहियूं जिन सिंध जी मादरे इल्मी जी हंज में वेही हिकु सुठी शागिर्द सियासत जी शुरूआत कई आहे। ऐं मां पक सां चवां थो त असांजे उन ई अमल सां घटि में घटि असां पंहिंजनि शागिर्दनि खां वठी पंहिंजे समाज जे ॿियनि बाशऊर माण्हुनि ताईं ॿियो कुझु न त इहो अहसास त पुॼाए सघूं था त शागिर्द सियासत बदमाशी, ठगी ऐं गोरख धंधो न आहे, पर हिकु अहिड़ो चङो अमल आहे जंहिंसां सिंध जहिड़नि मज़लूम क़ौमनि जा नौजवान
पंहिंजी जवानी रत ऐं सत जो बलिदान ॾेई हिकु नई तारीख़ लिखी सघण जी सलाहियत रखनि था। ऐं हा, हिकु ॾींहुं पंहिंजो ई बुखूं ज़रूरु रंग लाईंदो। आशिक़ जे अखियुनि में हिकु अजीब चमक हुई ऐं जॾहिं हिन पंहिंजी ॻाल्हि पूरी कई त हू उथी बीह रहियो। उथ जल्दी तयारु थी यूनिवर्सिटी लाइ निकिरूं। जीअं पॉइंट बसूं निकिरी वियूं ॾाढा ॾुखिया थींदासीं। पोइ हू ॿई जल्दी जल्दी तयारु थी नसीब नगर जे वाधू वाह वारे स्टॉप ते बीठल सिंध यूनिवर्सिटी जी पॉइंट बस ते चढ़िया। आशिक़ दुनिया जी तारीख़, फ़लसफ़े, मज़हब, इख़्लाक़ियात, सक़ाफ़त, अदब ऐं ॿियनि खोड़ सारनि मज़मूननि सां गॾु तमामु घणी शाइरी पढ़ी ऐं यादि कई हुई। भिटाई खे त हू पंहिंजो मुर्शिद मञींदो हो ऐं भिटाई जो रिसालो त जहिड़ो रटे छॾियो हुई। पॉइंट बस में राशिद खे अवामी ऐं क़ौमी तब्दीली सां गॾोगॾु इनकलाब बाबति भिटाई जा खोड़ सारा शेर ॿुधाया ऐं खे सम्झाईंदे चयो, ॾिस राशिद, दुनिया जी मुख़ तब्दीलियुनि ऐं इनकलाबनि में नौजवाननि ऐं शागिर्दनि मरकज़ी किरदारु अदा कयो आहे। जेकॾहिं सिंध जा नौजवान ऐं शागिर्द बि दुनिया जे उन्हनि अज़ीम शागिर्दनि जी जिदोजहद वांगुरु पंहिंजो पाण खे तयारु कनि ऐं इल्म ऐं अकुल, शऊर ऐं दाहब ज़रिए हिकु मुस्तक़िल ऐं डिघी जिदोजहद वारी सही रुख में अख़्तियार कयल सही सियासत लाइ तयारु थियनि त पोइ पक ॼाण जाए त हिकु न हिकु ॾींहुं सिंध में इनकलाब ज़रूरु ईंदो। ऐं पंहिंजी ही वेड़ उन सिलसिले जी हिकु अहम कड़ी आहे। पाण सिंध अंदरि सही शागिर्द सियासत जा बुनियाद विझण में ज़रूरु कामयाबु थींदासीं ऐं इहा कामयाबी पसो पेश सिंध जी कामयाबी हूंदी। पाण खे हिकु ॻाल्हि ॿी बि सम्झणु घुरिजे त सिंध ऐं सिंधी समाज जा मसइला हिकु वॾी साज़िशी तारीख़ जी मज़बूत पारनि में खुथल आहिनि ऐं असांखे सिंध अंदरि इल्मी इनकलाब लाइ घण रुखी जिदोजहद करणी पवंदी। सो ईअं भाइजाए त अॼु असां पंहिंजी कावशनि ज़रिए इनकलाब जा जेकी ॿिज छटे रहिया आहियूं, जे उन जो फ़सल असां पंहिंजी ज़िंदगी में न लुणी सघियासीं त पक ई पक असांजो ईंदड़ नसलूं उन इनकलाब जो मिठो फल ज़रूरु चखींदियूं। ऐं पोइ हिन जे चपनि ते आबदा परवीन जे ॻायल गीत जा ॿोड़ रक़्स करणु लॻा। असांजे मुआसी सफ़र में वो साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ठाठी। यूनिवर्सिटी पहुचण ताईं आशिक़ ऐं राशिद जी शेर शाइरी जी महफ़िल सजाए अज़ीम इनकलाबी ख़्यालनि खे पंहिंजी बुख ते हावी करे पंहिंजो पाण खे हिशाश बिशाश करे छॾियो। यूनिवर्सिटी में इम्तिहान हली रहिया हुया ऐं उन ॾींहुं 3 साल जे शागिर्दनि जो पेपर हो, जंहिं सबबु यूनिवर्सिटी में शागिर्दनि जी हाज़िरी महमूल खां घटि हुई। फेबरवरी जी थधिड़ी ऐं वणंदड़ सुबुह जो पॉइंट बस जॾहिं आर्ट्स फैकल्टी वारो पहुती त आशिक़ राशिद खे चयो, पाण ठीक 12 बजे सिंधी डिपार्टमेंट में मूं वारी क्लास वटि मिलंदासीं। जॾहिं खां आशिक़ सिंध यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती हुई तॾहिं खां हिन पंहिंजे दोस्तनि जो हिकु हल्को ठाहियो हो ऐं सही ऐं मुसबत शागिर्द सियासत करणु शुरू कई हुई। छो त सिंध जे तइलीमी इदारनि में अक्सीरियती तौर ते टियों ॾींहुं मुनज़म तरीक़े सां शागिर्द सियासत जी आड़ में गुंडागर्दी ऐं दादागिरी जो राज क़ाइमु हो। जेको शागिर्दनि कल्फ़ी काटण वारी सियासत जे वर चढ़ंदो हो उहो ॿियो कुझु थिए या न थिए पर भतेखो चोर ऐं लोफर ज़रूरु बणिबो हो। उन जी कूड़ी शागिर्द सियासत सिंध जे तइलीमी इदारनि खे तबाह करे छॾियो हो। महीननि जा महीना यूनिवर्सिटी बंदि, क्लासनि ऐं इम्तिहाननि जा बाइकाट, पॉइंट बसनि खे बाहियूं, आम ग़रीब ऐं मिसकिन शागिर्दनि सां उड़ाइण दौरायूं ऐं एसी ताईं जो उस्तादनि सां बि जुठियूं ऐं को बि टरड़ो नाम निहाद शागिर्द जॾहिं चाहे तॾहिं कंहिं बि उस्ताद जी सरेआम बेइज़ती करण में देरि न करे। अहिड़ी घुट ऐं ॿुसट वारे माहौल में आशिक़ जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में पेर पातो हो त हिन जे दहन में अलामा आया कादी वारी यूनिवर्सिटी जा तस्वर हुया। हिन खे शेख हयात जी इहा ख़्वाहिश बि यादि हुई त हिन सिंध यूनिवर्सिटी खे राबेंद्रनाथ टैगोर वारी शांति निकेतन यूनिवर्सिटी पे बणाइणु चाहियो। पर आशिक़ जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में पेर पातो हो त हिन जा उहे समूरा तस्वर जल्द ई टुटी पिया हुआ। छो त सिंध यूनिवर्सिटी उहा अलामा आया कादी ऐं शेख हयात वारी सिंध यूनिवर्सिटी न हुई,
पर ही यूनिवर्सिटी शागिर्द सियासत जी आड़ में गुंडागर्दी कंदड़ चंद दहशतगर्द गिरोहनि जी ज़ाती जागीर पे लगी, जिते तइलीम जे उसूल खे ॼण त मज़ाक बणायो वियो हो ऐं शागिर्द सियासत जहिड़ी मुक़दस फ़र्द खे गुंडागर्दी उस्तादनि ऐं इंतिज़ाम संभालींदड़नि जी यूनियनदारी हिकिड़े तरफ़ त वरी उस्तादनि जी तरक़ियुनि वॾनि इंतिज़ामी उहिदनि माण्हू ऐं पढ़ाई बहाने ॿाहिरां घुमी अचण लाइ हिक ॿिए जा तरा कढण वारी उस्तादगर्दी ॿिए तरफ़ हर सतह ते सरेआम दादागिरियूं पियूं थींदियूं हुयूं। पर इंतिज़ामिया सभु कुझु ॼाणंदे बि ख़ामोश, बल्कि उन्हनि दहशतगर्द अनासरनि जी साथारी। पुलिस ऐं रेंजर्स जाम कानून लागू करण लाइ न, पर सिर्फ़ तमाशा ॾिसण लाइ। ईअं पियो भाइबो हो ॼण सिंध यूनिवर्सिटी चंद लोफरनि खे सिंध जी तइलीम जी तबाही लाइ तोहफ़ो करे ॾिनी वई हुजे। आशिक़ ऐं उन जे साथियुनि सिंध जे तइलीमी इदारनि ऐं ख़ासि तौर ते सिंध यूनिवर्सिटी जी अहिड़ी तबाही ते तइलीम बचायो सिंध बचायो जो नारे सां हिकु जागृता मुहिम हलाई हुई ऐं हू पंहिंजे साथियुनि सां मुसलसल सिंध जी तइलीम जी बहाली वारे उन जिदोजहद में रुधल हो। हिन सिंध जे सभिनी शहरनि में तइलीम बचायो सिंध बचायो सेमिनार कराया हुआ, जिन में सिंध जे घणनि घणनि आॾो इहो बहस छेड़ियो हो त आख़िर सिंध जी तइलीमी इदारनि में केसीं ताईं शागिर्द सियासत जी आड़ में गुंडागर्दी जो राज हलंदो रहंदो। आख़िर केसीं ताईं सिंध जा तइलीमी इदारा पंहिंजे गैर मयारी कारकर्दगी सबबि सिंध जे नए उभरंदड़ शऊर खे फैज़याब करण में नाकाम वेंदा। ऐं उन्हनि सेमिनारनि सां गॾु हिननि मुज़ाहिरनि बुख हड़तालनि ऐं प्रेस कॉन्फ्रेंस जो सिलसिलो बि शुरू कयो हो ऐं उन सां गॾु पम्फलेट लेफलेट ऐं नंढड़ा किताब चाप लिखी सिंध जे तइलीमी इदारनि खे तबाह कंदड़ हरनी धुरियुनि खे बेनक़ाब करे सिंध जे तइलीमी इदारनि जो हिकु भरपूर केस विढ़ियो हो ऐं सिंध जे हर अदीब, शाइर, दानिश्वर, इंजीनियर, डॉक्टर, उस्ताद, प्रोफेसर, वकील, सियासी ऐं समाजी शऊर रखंदड़ हर फ़र्द ऐं अहल इल्म माण्हुनि खे उन जी तइलीमी तबाही खां बाख़बर कयो हो। ऐं इहा आशिक़ ऐं संदसि साथियुनि जी वॾी कामयाबी हुई जो उन्हनि सिंध जे लाइ लुछंदड़ हर बाशऊर ज़हन खे इहो बावर करायो हो त हीउ बाज़ार पंहिंजी पई लुटिजे। उन समूरी हलचल सबबि अख़बारनि ऐं रिसालनि अंदरि लिखंदड़नि जो हिकु बहस छिड़ी पियो हो ऐं हिकु राय आम जुड़ी पई हुई त सिंध जे तइलीमी इदारनि जो अवामी एहतसाब थियणु घुरिजे ऐं अवामी सतह ते तालीम जी तबाही में मुलवस समूरनि धुरियुनि सां हिसाब किताब थियणु घुरिजे। सिंध जी तइलीमी इदारनि ऐं तइलीम जी तबाही लाइ अॼु कंहिं बि एॾो मुअसर आवाज़ न उथारियो हो ऐं न ई वरी कॾहिं शागिर्दनि तरफ़ां अहिड़ी मुनज़म जिदोजहद कई वई हुई। आशिक़ ऐं संदसि साथियुनि जी अहिड़ी कोशिशनि सिंध जे माण्हुनि जूं अखियूं खोले विधियूं, पर तइलीमी इदारनि जी तबाही में शामिल धुरियुनि जी ॼण निंड फिटी पई हुई। अख़बारनि ऐं रिसालनि में थियल बहस मुबाहिसनि सबबि उन्हनि धुरियुनि ख़िलाफ़ सिंध में हिकु घण तरफ़ी राय आम जुड़ी हुई ऐं नतीजे में आशिक़ ऐं उन जे साथियुनि लाइ हिकु मुनज़म रिथाबंदी तहत ख़तरनाक माहौल पिणु जुड़ी चुको हो। आशिक़ ऐं संदसि साथी उन्हनि समूरनि हथकुंडनि खां वाक़िफ़ हुया, पर तकलीफ़ केॾी वॾी छो न हुजे, हालतूं भल केॾियूं बि बिगड़ियल छो न हुजनि, आशिक़ जे मुंहं ते सदाईं ख़ूबसूरत मुस्कुराहटनि सां जोधनि जो झलको सभिनी जी दिलि वॾी करे छॾींदो हो ऐं हर मुश्किल महल में हू हमेशह ईअं चवंदो हो, अरे यार ख़ैर आहे, भले मुड़सनि ते ईंदियूं आहिनि ऐं ॾुख ऐं तकलीफ़ूं त असां इनकलाबियुनि जो ॾेज हूंदा आहियूं। ॾिस मुर्शद लतीफ़ बि चई वियो आहे न त हर वक़्तु अंदरि में मंज़िल हासिल करण जी तड़प हुजे। 9 नीयर 10 ॾावणियूं 15 पैड प्यास बिगाड़ियो बगलनि में लखीं लोह लॻियास, जॾहिं सॼण यादि पियास छिरक छिनियाई हिकिड़ी। फेबरवरी जी इहा सुबुह आशिक़ लाइ सुकरात वारो ज़हर जो प्यालो खयो बीठी हुई। आशिक़ जीअं ई पेपर ॾेई क्लास मां ॿाहिरि निकितो त साणसि शागिर्द सियासत जी आड़ में गुंडागर्दी कंदड़नि जो हिकु वॾो टोलो हथनि में पिस्टल, ज़ंजीर ऐं लठियूं खयो बीठो हो। उन्हनि मां हिकु ॼणे पिस्टल आशिक़ जे सीने ते रखी चयो, अॼु त तुंहिंजी ज़िंदगी जो अंत असांजे हथां ई थींदो। आशिक़ बग़ैर कंहिं घबराहट जे हिकदमि हिन जी पिस्टल खे धक हणी हेठि किरायो।
जेको कॉरिडोर में रड़ंदो वियो ऐं पोइ आशिक़ डुकंदे इहो पिस्टल खयो। उन्हनि गुंडनि मां कंहिं रड़ कंदे चयो, अरे न वेंदो, वठोसि, हणोसि सिधियूं गोलियूं। फिज़ा में गोलियुनि जे हलण जा आवाज़ थिया, जंहिंमां हिकु गोली आशिक़ खे कुल्हे वटां ज़ख़्मी करे वई ऐं पोइ हू तड़ तकड़ में आर्ट्स फैकल्टी खां ॿाहिरि निकिरण लाइ हेठि लथो। गोलियुनि जी आवाज़ जे करे सॼी फैकल्टी में अफ़रा तफ़री मची वई ऐं फैकल्टी जे मुख़्तलिफ़ कॉरिडोर में पेपर ॾेई वेठल शागिर्द ऐं शागिर्दनि में रड़ियूं पइजी वयूं। क्लासनि में पेपर ॾींदड़ शागिर्द ऐं उस्ताद परेशानी विचां ॿाहिरि निकिरी आया। ओचितो ई ओचितो टहिकनि सां गूंजंदड़ यूनिवर्सिटी में ॼण त दहशत जो राकास रक़्स करणु लॻो। आशिक़ ज़ख़्मी हालत में फैकल्टी वारे ॿाहिरि रोड वटि अची बीह रहियो ऐं शागिर्दनि जे रूप में बीठल दादागीरनि खे हकल कंदे चयाईं, जे ॿूॾे वधिया आहियो पोइ जे अखियूं ॿूटे गोलियूं हलाइनि तव्हां मां हिकु न हिकु त ज़रूरु मरंदो। आशिक़ जी अहिड़ी हकल ते सभु डिॼी पुठिते थी बीह रहिया। आशिक़ कुझु देरि आर्ट्स फैकल्टी जे मुख्य रोड ते बीठो रहियो ऐं पोइ कुझु सोचण खां पोइ ॿीहर फैकल्टी में दाख़िल थियो। गोलियुनि हलण सबबु फैकल्टी में अॻे ई परेशानी ऐं घबराहट वारो माहौल लॻो पियो। मथां वरी आशिक़ जे कुल्हे मां वहंदड़ रत खे ॾिसी शागिर्द वधीक परेशान थी विया। फैकल्टी जे मुख्य दरवाज़े वटि आशिक़ खे राशिद जो क्लास फेलो सादिक़ मिलियो। आशिक़ खां राशिद जे बारे में पुछियसि, जंहिं ते सादिक़ खेसि परेशानी विचां दिलि ॼाए ॾींदे चयसि, राशिद बिल्कुलु सही ऐं महफ़ूज़ आहे, बसि तूं कीन करे हितां निकिर ऐं पंहिंजो पाण खे बचाए। एतिरे में सिंध जी तइलीमी इदारनि में गुंडागर्दी कंदड़नि जो टोलो नारा हणंदो आशिक़ जे पोयां फैकल्टी में काहे पियो। आशिक़ ग्राउंड फ्लोर ते मैडम मुमताज़ जी ऑफिस में घिरियो। उन मैडम जो जनम ॾींहुं हो ऐं उनजी ऑफिस में अॻे यूनिवर्सिटी जो कुझु सीनियर टीचर्स वेठल हुआ, जेके खेसि गुलाछे जनम ॾींहं जूं मुबारकूं ॾियण आयो हुआ। आशिक़ जो ज़ख़्मी हालत में मैडम जी ऑफिस में घिरियो। उहे समूरियूं सीनियर टीचर्स घबराइजी वियूं ऐं परेशानी वारी हालत में खेसि ॾिसणु लॻियूं। आशिक़ निहायती बहादुराना ऐं बुर्दबारी वारे लहजे में खेनि चयो, माफ़ कजो, शायदि मां अव्हांखे तकलीफ़ ॾिनी, पर मूंखे गोली लॻल आहे ऐं कुझु गुंडा मूंखे मारणु चाहिनि था। मां बि उन्हनि खां पिस्टल खसियो आहे ऐं मां बि गोलियूं हलाए सघां थो, पर मां एतिरो किरियल न आहियां जो मादरे इल्मी में लाश किरायां, सो प्लीज़ मूंखे अव्हांजी मदद घुरिजे। मैडम मुमताज़ इंतिहाई परेशानी वारे अंदाज़ में खेसि चयसि, ठीकु आहे पुटु, तूं हेॾो सोफ़े ते थी वे, असां कुझु न कुझु करे था वठूं। उनखां अॻु जो मैडम पुलिस या इंतिज़ामिया खे फ़ोन करे एतिरे में दादागीरनि जो टोलो नारा हणंदो मैडम जी ऑफिस में घिरणु लॻो। पर हिकदमि मैडम ॿियनि उस्तादनि सां गॾु दर वटि उन्हनि खे रोकींदे चयो, तव्हां असांजे ॿचनि वांगुरु आहियो, असां तव्हांखे हथ था ॿधूं, महिरबानी करे झेड़ो न करियो। उन जथे जी अॻुवाणी कंदड़ खेनि इंतिहाई बदतमीज़ी वारे अंदाज़ में चयनि, हीउ असांजो मसइलो आहे ऐं असांखे अॼु हिन सां समूरा हिसाब चुक्तियूं करणा आहिनि, उन करे तव्हां शराफ़ सां ॿाहिरि निकिरो, न त। मैडम मुमताज़ ऐं ॿियनि उस्तादनि खेनि ॿीहर इल्तिजा कंदे चयो, असां बि सिंध जूं ॼायूं आहियूं, वरी असांजी पोतियुनि खे ॾिसो। उन्हनि समूरनि क़ाबिल एतिराम उस्तादनि पंहिंजूं पोतियूं लाइ हथनि में करे संदन आॾो झलियो, पर हिकु ॿिए दादागीर कामरेड तरक़ी वारे अंदाज़ में चितारी ॾे चयनि, अरे ही इहे न मुड़ंदियूं, विझोनि चोटनि में हथ ऐं छिके कढोनि ॿाहिरि। आशिक़ उस्ताद जहिड़े अहिड़े अदीम रिश्ते जी बेहुरमती थींदे न ॾिसी सघियो ऐं सोफ़े तां उथी आयो ऐं पंहिंजी यूनिवर्सिटी जे सीनियर टीचर्स खे चयाईं, तव्हां ॿाहिरि वञो ऐं छॾियो हिननि खे त मुंहिंजी सिंध सां मोहबत वारे ॾोह में मूंसां हिसाब चुक्तो कनि। सादिक़ जेको इहा समूरी माजरा ॾिसी रहियो हो, सो उन वक़्तु साम्हूं फैकल्टी में बीठल पुलिस ऐं रेंजर्स जे मर्दाननि ॾांहुं दौड़ी वियो, पर उन्हनि खेसि इहो चई टारे छॾियो त असांखे मथां खां को बि हुकुम न आहे मिलणु, तंहिं करे असां कुझु कोन था करे सघूं। उन वेले ई हिकु ॿिए पुठियां लगातार गोलियुनि जा आवाज़ ॿुधण में आया ऐं सिंध जो हिकु गभरू जवान सच जी राह में
ऐं सिंध जी तइलीमी इदारनि जे तक़दुस खे बचाइण जे ॾोह में सिंध जे अज़ीम शहीदनि जी तारीख़ी तसलसल खे क़ाइमु रखंदे पंहिंजो रेटो रत ॾेई मोकंदड़ चहिरे सां पट ते किरियो ऐं शागिर्दी चौकनि में लिकल दहशतगर्दनि उन जे थधे थियल वजूद ते अलाए केतिरी देरि ताईं लठनि ऐं लतनि जा वसकारा कया। उन वेल ईअं पियो भासियो ॼण सिंध जो इहो आशिक़ सिंध धरती ते हमले आवर धारियुनि जे वर चढ़ी वियो हुजे। काफ़ी देरि खां पोइ जॾहिं उन्हनि पंहिंजी तइ कयल कारवाई वॾी कामयाबी सां पूरी कई त पोइ उन्हनि जा फतह जी ख़ुशीअ में उबदारींदड़ नहरनि जा आवाज़ सिंध यूनिवर्सिटी फिज़ाउनि में गूंजदा रहिया हुआ। मैडम मुमताज़ जी ऑफिस में पुलिस, रेंजर्स, उस्ताद, शागिर्दनि ऐं शागिर्दाननि जो हुजूम जमा थी वियो ऐं उन वक़्तु सिंध जी मिट्टी जे ख़मीर मां पैदा थियल हिकु अणॼाण सुंदर ऐं मासूम नारी मैडम जी टेबल तां संदसि सालगिरह लाइ आंदड़ गुलाब जे गुलनि जो गुलदस्तो खयो ऐं वहंदड़ लुड़कनि सां आशिक़ जे सीने ते रखियो ऐं सिंधी डिपार्टमेंट जे हिकु सीनियर उस्ताद भिटाई जो बैत चयो। कांध मुंहं में धकड़ा मुसेकींदे सुहां तपुल लॼ मरां जे हूंद हुअंसि पुठ में। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी जेका उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी।